तव्हां पंहिंजा पेर हितां ड्रायो। ही कम तव्हां खां ज़ोर आहे। रेज़ा हिकु मौक़ो असांखे ॾेई ॾिसो। चयमि न, तव्हां वञी गिदड़नि जो शिकार कयो। शींहं जो शिकार तव्हांजे वस जी ॻाल्हि कान्हे का। हा रेस, जेका तव्हांजी मर्ज़ी। हलो हलो यो बाबा जी मां बि सम्झी वियुसि इहे माण्हू कम जा न आहिनि। त पोइ अहिड़ा माण्हू वठी छो आहे? ॿुधाए मूंखे। मोतारो वॾा शपर ॾिसी ऐं बाडूं ॾिसी भुलिजी पियोसि, पर सफ़ा बेमानी नेक मां निकिता। इन में अब जो कहिड़ो कसूर? हाँ मंसूर खान, यार तो वटि वक़्तु हुजे त मोॾा निकिरी आ। हा हा ज़रूरी कमु आहे, पर ऐं त चवां थो राति ताईं पहुची वञिजो, इंतज़ारु रहंदो। बाबल जी वरी इन मथे सूर, मुंहिंजो मतिलबु आहे मंसूर खे छो था घुरायो? हर कमु तोखे ॿुधाइजे, इहो लाज़मी आहे। वञ वञी बनी ॿार जो कमु कर, सॼो ॾींहुं मुंहिंजे कट लॻो पियो आहे। हल हाज़ुर दादा हाज़ुर, हिन महिल थो वञी हारनि में चाकोड़ा कजा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।